सॼो अक्सा परिवार, रमोला आंटी, मां कंहिंजा नाला खणी कंहिंजा नाला खणा, अक्सा परिवार जो मां हिकिड़ो हिसो आहियां ऐं 27 मां 13 सम्मेलन में मां ॻायो आहे। इहो इन्हनि जो प्यारु आहे जंहिंजे लाइ मां ॾाढी शुक्रगुज़ार आहियां। ॿी ॻाल्हि इहा चवंदसि त मुंहिंजा नाना पद्मश्री प्रोफेसर राम पंजवानी, दादा जेका जोत जॻाए विया, लाल साईं जो नारो असां सभिनी सिंधियुनि खे ॾेई विया। दादा चवंदा हुआ, कारज की जोत सदाई जले, एक जन आवे दूजा जावे, फिर भी जोत जले। त हेतिरा साल थी विया आहिनि, नियरली 35-40 इयर्स मां 13 सालनि जी उमिरि खां ॻाइणु शुरू कयो। पंहिंजो प्रोग्राम दादा जे अॻियां ई मां बिल्कुलु पहिरियों गीत पंहिंजो कलाम ॻायो। मुरली अंकल विटनेस आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि चवंदसि त जॾहिं माता ॿारनि जे लाइ कुझु कंदी आहे त उन में काई वॾी ॻाल्हि कोन्हे, माता जो उहो फ़र्ज़ु आहे। पर मां सम्झां थी जॾहिं ॿारु माता जे लाइ कुझु कंदो आहे त उहा उन खां वॾी ड्यूटी ऐं फ़र्ज़ु आहे। मां पंहिंजी मातृभाषा, पंहिंजी ॿोलीअ खे पंहिंजो सॼो जीवन अर्पण कयो आहे, अॻिते बि कंदी रहंदसि। हिकिड़ो क्रॉस रोड आयो जॾहिं मां सारेगामा खटियो, आई कुड हैव गॉटन इनटू बॉलीवुड। मां कल्याण जी भाई खां म्यूज़िक सिखियसि, मां जगजीत सिंह जी खां सिखियसि, पर मूंखे लॻो जेको दादा जोत जॻाए विया आहिनि, सिंधियत जी जोत, उनखे मूंखे क़ाइमु रखिणो आहे, अॻिते खणी हलणो आहे। सॼी दुनिया में सिंधियत जी जेका ख़ुशबू आहे, असांजी रिच सिविलाइज़ेशन, असांजो रिच कल्चर जेको आहे, 40 सालनि खां मां जेतिरो थी सघियो आहे पंहिंजो मां शेवा माता जी पंहिंजी कई आहे, मातृभूमि जी, सिंधियत ॿोली जी। ऐं जेके नंढा यंगस्टर्स हाणे ॻाइनि था, दृशिका मूं वटि ईंदी आहे, आई गाइड हर। मां कंहिंजी बि गुरु कोन आहियां। जीअं मुंहिंजा गुरु दादा JP वासवानी चवंदा हुआ, डिसाइपल ऑफ ऑल, गुरु ऑफ नन। मूंखे कुझु बि न ईंदो आहे, हीअ अथाह सागर आहे, उन मां सरस्वती माता वटां नंढी सी ॾात जेका मिली आहे, बसि उन्हनि वटां मिली आहे, उन्हनि खे अर्पण कंदी आहियां साईं जे चरण में। जेको बि मां ॻाईंदी आहियां त जेके बि यंगस्टर्स आहिनि, जेकॾहिं मूं वटां उन्हनि खे थोरो बि मिली सघे सहयोग, आई एम ऑलवेज़ देयर। 2 सिटूं बसि साईं जे चरणनि में अर्पण कंदसि, साईं जन खे देरि थी थिए। ऐं नीलम दीदी, आई डोंट नो इफ आई डिज़र्व दिस ऑनर, थैंक यू सो मच, thank you so much, thank you so much. You speak, then I'll sing. I want to share one thing, that Dada Vaswani, jade bhi even bimar hunda wa, many times she used to come from Bombay only to sing. ऐं चवंदो हो कि मां भले बीमार हुजां, मूंखे व्हील चेयर ते खणी हलो, पर काजल जो मां सत्संग मिस कोन कंदसि। That's when he said that she is our Sindhi ji shan. So that's why this is from Dada to her. Thank you. Thank you so much. Thank you so much. संदीप भैया काली दो। मूंखे साईं जन जे रैड़कीअ जे दरबार में वञी बि हाज़िरी लॻाइण जो मौक़ो मिलियो आहे, त संतनि जे चरणनि में संत शिरोमणी साईं कंवरराम साहिब जो हिकु कलाम, अधु कलाम साईं जन खे देरि थी थिए जी। अल्लाह शलका पवंदे बाजा, ओम जा बाझारा साईं, शलका पवंदे बाजा, हो नाले अलख जे तार मुंहिंजो, हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आया निंधर निमाणी, निधर आया मां निमाणी, आया निधर निमाणी, निधर आया मां निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो आहे, आधार तुंहिंजो नाले
जो ओ बेड़ो तार सब जो नाले साईं जे बेड़ो तार मुंहिंजो अला आयल हिक हिक माण्हूअ जो थैंक यू